वक़्तु मुक़ररु आहे, जाइ मुक़ररु आहे। जंहिं जॻह ते हूंदो उते मौत वाक़ियो थींदो, में हूंदो उते वाक़ियो थींदो। यानी ज़मा ऐं मकान यानी वक़्तु बि मकान बि अलाह ताला जी ज़ाती बाबरकात मुक़ररु फरमायो आहे। ईअं न चइजे त हितां मां बची वियुसि, मां कामयाबु थी वियुसि, बल्कि केतिरी बि इंसान दुनिया हलिया था वञनि। हिकिड़ा आहिनि जेके सालनि जा साल बीमारियुनि में रही करे वरी सिहतयाब थी था वञनि, वरी ख़ुशि थी था वञनि। पोइ माण्हू उन्हनि खे मुबारकूं ॾींदा, अदा तोखे अलाह नई ज़िंदगी ॾिनी आहे, तूं अदा बची वए। पर अदा कहिड़ी ख़ुशी कजे। मौत अलाह ताला जी ज़ाती बाबरकात असांजे लाइ मुक़ररु फरमायो आहे। तंहिं करे उन वक़्त खे बि न विसारणु घुरिजे। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इन में हिकमत रखी आहे त हीअ बि इहे पिया हा बची असांजी ॻाल्हि मञेव कोन न, मञो हा त बची वञो हा न। कई दुनिया में हादसा आहिनि, को किथे थो इंसान वफ़ात करे, को किथे। इहो अलाह जी तरफ़ हुनजा फ़ैसिला थियल आहिनि, सम्झे न। इहा अलाह उनजो वक़्तु मुक़ररु फरमायो आहे। तंहिं करे हमेशह असांखे उन वक़्त जे लाइ तयारु रहणु घुरिजे जेको अलाह ताला जी ज़ाती बाबरकात असांजे लाइ मुक़ररु फरमायो आहे। फरमात वला तहसबन्न الذين قتلوا في سبيل الله اموات बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात हुननि छा चयो? हुननि चयो त साईं असांजो चवणु कोन वरितऊं, तॾहिं शहीद थी विया। असां बची वियासीं, न वियासीं जंग ते, अलाह ताला जी ज़ाती बाबर तॾहिं उहो मरी विया, उनखे मौत अची वियो। त अलाह ताला उनजे जवाब में क़ुर पाक जी आयत नाज़िल फरमाई त वला तहसबन्न الذين قتلوا في سبيل الله अमवात। जेके अलाह जे रस्ते में वफ़ात करे वञनि उन्हनि जे लाइ मौत जो गुमान बि न कयो। तव्हां चओ था त उहे मरी विया, पर रब तो फरमाए त न, बल अहयाउन, मां रब तो इरशाद इंद रब्बिहिम युरज़क़ून, ऐं उहे पंहिंजे रब वटि रिज़्क़ बि ॾिना वञनि था। रिज़्क़ जी माना खाइण पीअण खे रिज़्क़ सॾिबो आहे। हाणे जेके खाईंदो हमेशह उहो आहे जेको माण्हू जहिड़ो बि हुजे ऐं सिहतमंद बि हुजे। ॿ शयूं, सिहतमंद बि हुजे, जीअं ज़िंदह आहे पर सिहतमंद न आहे त कहिड़ी हुनखे मानी वणंदी, कहिड़ो हुनखे खाधो वणंदो, हुनखे सुठे में सुठी पेश कंदे त बि मुंहुं परे कंदो त मूंखे का शइ पसंदि नथी अचे। बल्कि अलाह ताला शहीदनि जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ अहिड़ो बहितरीनु इरशाद फरमायो, फरमाए त इंद रब्बिहिम युरज़क़ून, उहे पंहिंजे रब वटि रोज़ी बि खाइनि था। मथां ईअं चवंदा बाज़ू कटिजी विया, जंगूं कटिजी वियूं, हिनजा सिर कलम थी विया, पर अलाह ताला हुनजी ज़िंदगीअ जे लाइ अहिड़ो बहितरीनु इरशाद फरमायो त उहे अहिड़ा त ज़िंदह अथव जेके पंहिंजे रब वटि खाइनि बि था त पीअनि बि था, यानी सिहतमंद आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती बाबरकात फरमायो, अलाह ताला जी ज़ाती बाबरकात शहीदनि खे पखियुनि जी सूरत अता फरमाईंदो आहे, जेके जन्नत जे अंदरि परवाज़ कंदा आहिनि, जन्नत जी नहरुनि ते, जन्नत जे बाग़नि में उन मां खाइनि बि था, पीअनि था। उहे साए रंग जा पखी आहिनि। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात उन्हनि खे पर अता फरमाया आहिनि। जन्नत जे अंदरि शहीद ईअं हलनि था पिया। अॻिते बि अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इन्हनि जे लाइ इरशाद फरमायो आहे त अज़ीज़ानी गिरामी, त हीअ बि हिकिड़ी हयाती आहे, जंहिंजे लाइ अलाह ताला फरमाए त ला तहसबन्न الذين, तव्हां उन में गुमान बि न कयो, मुअल हुजण जो। छोकी इंसान जी जेके वसतूं आहिनि, ॾिस हाणे हीउ पको लॻो पियो आहे न मथां, हिते मुंहिंजो हथु न पहुचंदो, हीउ मुंहिंजे हथ जे पहुचण खां मथे आहे, पर मुंहिंजी अखि पहुचे थी। जीअं अखि जेका सो 10-20 मीलनि ताईं यानी मारो कंदी आहे, यानी जंहिं जॻह ते हथु नथो पहुचे उते अखि पहुचे थी। वरी कन जी समात आहे, उहा बि महदूद आहे, केतिरे पंध ताईं कन ॿुधे थो, यानी कुवत समात केतिरे हंधि ताईं, उनजे लाइ बि अलाह हद मुक़ररु कई आहे। पर इंसान जे जिस्म जे अंदरि जेका तेज़ में तेज़ सलाहियत आहे उहा कहिड़ी आहे? कन बि सलाहियत आहिनि, अखियूं बि, आवाज़ बि सलाहत आहे त केसि ताईं पहुचाए सघूं था, उनजे लाइ बि जाइ मुक़ररु आहे। हथु केसि ताईं थो पहुचे, पर तेज़ में तेज़ जेका सलाहियत आहे इंसान जी, अकुलु सभ खां तेज़ आहे। जेकॾहिं को माण्हू कोई ॿाहिरि मुल्क मां रही आयो आहे, रुगो हिते उनजो नालो वठिबो न त 1 सेकंड जे अंदरि उनजो अकुलु उते पहुची वेंदुसि, साॻियो नक्शो उनजे ज़हन में अची वेंदो। उहे बंगला, उहे घिटियूं,
जेको मदीने पाक जी ज़ियारत करे आयो आहे न, रुगो हिते मदीने शरीफ़ जो नालो वठिबो न त फ़ौरन सॼो जो सॼी उहो वक़्तु हुनखे यादि अची वेंदो त हिन होटल में रहियासीं, हिते रहियासीं, हिन गिटियुनि में हूंदा हुआसीं, हिन सां मिलंदा हुआसीं। यानी अकुल जेको इंसान जो ज़हनी जेका कुवत आहे उहा सभिनि खां तेज़ आहे ऐं उहो परे मारो कंदो आहे। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़नि जॻह ते इरशाद फरमायो त तव्हांजो हथु महदूद आहे, तव्हांजूं अखियूं, तव्हांजी सिमात, तव्हांजी विसारत, तव्हांजो अकुल महदूद आहे। जंहिं जॻह ते अलाह ताला शहीदनि खे ज़िंदगी जेका अता फरमाई आहे न, उन हयाती ते तव्हांजो अकुल बि नथो पहुची सघे। अहिड़ी हयाती अलाह ताला उन्हनि खे अता फरमाई आहे जो तव्हांजो अकुल उन्हनि जी हयातीअ खे सम्झी नथो सघे। यानी तख़युल जंहिंखे चइबो आहे, तख़युल बि जंहिं जॻह ते दंग रहिजी थो वञे, अहिड़ी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि खे हयाती अता फरमाई। ऐं असांखे सिर्फ़ु इहो फरमाई हुकुम त भला तहसबन लज़ीन, तव्हां गुमानी न कयो, यकीन कयो तव्हां, छो जो तव्हांजो रब तव्हांखे फरमाए रहियो आहे, तंहिं करे तव्हां गुमान न कयो त उहे मरी विया आहिनि, बल्कि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हुन यकीन कयो त उहे ज़िंदा बि आहिनि ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे उन वटि उनजो रिज़्क़ मौजूदु आहे। ख़ुदा ताला उन्हनि खे पंहिंजो रिज़्क़ खाराए बि थो, प्यारे बि थो। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।